इस्माइल या वरी मौलवी अब्दुल करीम हुजे हा, मौलवी इस्माइल न हुजे हा तो मौलवी साहब खे बीहणी बरोज कोन ॾींदा। इहे त लठियूं बंदूकूं त हुन ते कयूं न। शींहुं जॾहिं ईंदो हो त सभु चइबो त गिदड़ भॼी वेंदा। इन करे हिननि ॿिन्ही जो तालुक भाउरनि खां बि वधीक मुहबत ऐं प्यार वारो रहियो। ईअं सम्झो त अधु सदीअ खां मथे हिननि जी रफ़ाक़त रही ऐं हिन इलाइक़े खे हिननि तालीम जे हवाले सां जेको रूशनास करायो या इहो शऊर माण्हुनि खे मिलियो या माण्हुनि खे ख़बर पई त जहालत छा आहे, तालीम छा आहे, तरक़ी छा आहे, तबाही छा आहे, ईअं हिकिड़ो सुधारो मुल्क में आयो। ऐं ॿियो मज़हबी हवाले सां हिननि जेको वॾो कारनामो हिननि जो आहे, हींअर बि मुला मौलवी बांगू ॿियारियुनि मालूम पढ़नि सभु कुझु कनि पिया, पर हिननि मौलवियुनि जेको हिते इहो कयो का बि फ़िरके वारियत सां देवबंदी बरेलवी जा जहिड़ा, नूर बशर जा जहिड़ा, शिया सुन्नी जा जहिड़ा, हिंदू मुस्लिम जा जहिड़ा, कतई असां वटि ॻाल्हि ई कान्हे। इहो हिननि माण्हुनि जो बुनियाद कम जो अहिड़ो रखियो। हिंदू मुस्लिम इतिहाद जा ई क़ाइल रहिया। असीं पढ़ंदा हुआसीं मुल्ला अब्दुल करीम, छो त सुबुह जो पढ़ाईंदो मुल्ला अब्दुल करीम ऐं अॻीअ खां पोइ ज़ोहर खां पोइ पढ़ाईंदो मुल्ला इस्माइल लिगारी। सुबुह जो टाइम आहे, असीं त वेठा आहियूं। हाणे मस्जिद ही ताज़ी ठही आहे। हीअ मस्जिद ठहियलु आहे 1975। थल्लो आहे जेको अञा पको कोन थियो आहे, भराई थियल आहे, छटकारूं बि करियो, असीं वेठा आहियूं, तॾा विछाया पिया आहिनि। असां वटि बि किताब आहिनि, जहिड़ा वेठा थियूं। साईं वेठो आहे, साईं अख़बार वेठो पढ़े, किथे? मस्जिद में। मस्जिद में तूं अख़बार खणी वेही तूं पढ़ त मुला तोखे छॾी मोकल ॾींदा? शायदि तूं ॻाल्हि चिटी कर न, शायदि छा कोन ॾींदा, डोड़ाए कढंदा। मुल्ला अब्दुल करीम वेठो आहे, ॿियो केरु आहे? चेलो मल सूतार वेठो आहे, ॿियो केरु आहे? हज़ारी मल मेघवाड़ वेठो आहे, ॿियो केरु वेठो आहे? रईस साले खान लिगारी वेठो। साईं अख़बार पढ़ियो, वरी उन्हनि खे ॿुधाए वेठो। असीं शागिर्द अरबी जा किताब आहिनि से भेरा वेठा आहियूं। मस्जिद में जामे मस्जिद आहे ॻोठ जी, जीप भरिजी अचे थी मौलवियुनि सगोरनि जी साईं सां मुलाक़ात जे लाइ। बाबा फाज़िल देवबंद, मौलाना अब्दुल करीम, बाबा अहिड़ो ॾिसी कहिड़ो आहे। मौलवी साहब अख़बार वेठो पढ़े मस्जिद, सूटाड़ वेठो आहे, मेंगवाड़ वेठो आहे, लिगारी वेठा किथे? मस्जिद मस्जिद। असीं ॿार पढ़ूं, मौलवी सगोरा वॾे ख़ुशू ख़ुशू सां ॾाढा रुमा वमा लॻेड़े आहिनि, एॾे सारे आलम सां मिलण था वञनि, आदाब जेके थियनि था वञनि जा प्रोटोकॉल सां पहुता। साईं मूंखे साईं चयो चइबा चांहि जो चई अचे, हाणे ख़ुशि करावट हले पई। साईं कयूं ख़बरूं कंहिं? मुल्ला अब्दुल करीम। चइबा ही आहे चेलो मल सूटाड़, ही आहे हज़ारी मेघवाड़, ही आहे रईस साले खां। ही ॿार आहे, कुझु पढ़नि पिया ऐं अख़बार पिया ॾिसूं पिया, ख़बरदार मुल्क जी करियूं, ॿियो सारो खाए। हुन जा त मोह ई फिरी विया। चेले खे तो ॾिठो हिन जो माइट अछड़ी ॾाढी, वरी टोपी अछड़ी, कपिड़ा अछड़ा, असां सॼो दुकान ॻाल्हाए, वरी हज़ारी ठहियल जुड़ियल हुनखे पटको वटको ॿधो पियो आहे। रईस साले खां, रईस साले लिगारी आहे, राम आहे। हिननि जा इन ई करे मोह फिरी विया मौलवियुनि सगोरनि जा, त यार हीउ जेको
हेॾो सारो आलिम ऐं सूटाड़ में ग्वाड़ सब मस्जिद में अख़बार वेठो पढ़े, ही कहिड़ो आलिम आहे? आलिम हुजे तबलीगूं करे, फलाणा करे, हाणे चोरा हे करियो उहो करियो, फलाणा तकीरूं हुजनि, वाइद हुजनि, हिन वटि त आहे कुझु कोन्हे। इहा आलिम ई कोन्हे। सादगी हिननि जो मुंहुं पिरियो चांहि पीतऊं, चयो त बदाण हलूं। साईं मोए थोरा मौलवी कावड़ थी विया। हाणे आउं वरी उन ॾींहंनि खां लिखंदो हुउसि रिसाले में मज़मून आर्टिकल मूं वरी हुनजे फेवर में लिखियमि मज़मून मूं अहिड़ो कमु खणी छॾियो, शरीयत रिसालो निकिरंदो सखर मां अञा बि निकिरे थो, तॾहिं एडिटर हूंदो मौलवी साहिबु अब्दुल्ला चाचड़, असांजो दोस्त पुराणो अञा हयाती आहे। उनखे इहो मज़मून मोकिले, जुदा ख़त लिखियमि, वरी महिरबानी करे हीउ जेको आहे मज़मून तोखे छापणो आहे। उन में बराबरि हाणे डिघी ॻाल्हि कोन था करियूं, थोरी ॻाल्हि था करियूं। उन में जेके हवाला आहे, हिकिड़ो हवालो तव्हांखे ॿुधायां थो, पोइ ॻाल्हि ख़तमु। त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद, हुज़ूर साईं सां मुलाक़ातूं सभिनी जूं उन मस्जिद में थींदियूं। यहूदी उते अची मिलंदा हुआ, नबी साईं हुतां हुई, यहूदी उते मिलंदा हुआ, ईसाई उते मिलंदा हुआ, मजूसी उते मिलंदा हुआ, मुशरिक काफ़र बुतनि जा पुॼारी उते अची मिलंदा हुआ। हुज़ूर साईं जी ॻाल्हि ॿुधण लाइ उते अची वेंदा हुआ, कंहिंखे झल कोन। इहा ई मस्जिद हुज़ूर साईं फ़ौज खे ट्रेनिंग बि ॾींदो हो, हथियारनि जी तरबियत बि उते थींदी हुई। इन विढ़ण जूं ॻाल्हियूं, जंग लड़ाई जूं प्लानिंगूं बि उते थींदियूं हुयूं, मानी बि उते खाइबी हुई, रहबो बि उते हो, मुसाफ़िर बि उते हुआ। इहा मस्जिद कोन हुई, पर हर लिहाज़ खां उहा कमु ॾींदी। फ़ौज जी छावणी बि इहा हुई, पुलिस जो हेडक्वार्टर बि इहो हो, गादी जो हंधि बि इहो हो, हर शइ इहा। पोइ उनजो हिकिड़ो हवालो हमरा अचनि हथ ॾियां। अस्सलाम। कंहिं मस्जिद में अचण जी जेका रोक आहे सा आहे ई कोन, इहा असां ठाहे रखी आहे। त देवबंदियुनि जे मस्जिद में देवबंदी वञे, बरेलवी नथो वञी सघे, बरेलियुनि जे मस्जिद में बरेलवी वञे, देवबंदी नथो वञी सघे, शीयनि जे मस्जिद में शियो वञे, सुन्नी नथो वञी सघे। माना असां त ॼण पोइ इन जो मतिलबु आहे त देवबंदियुनि जो ख़ुदा ॿियो आहे, बरेलियुनि जो ख़ुदा ॿियो आहे, शीयनि जो ख़ुदा ॿियो आहे, जेको हुते नथो मिले। बरेलियुनि जो ख़ुदा उन ई मस्जिद में मिलंदो जंहिंमें बरेलवी हूंदा। इहे सभु असांजूं आराम पायूं आहिनि। पोइ उन में हवाला हुआ त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहिरीं अर्ज़ु कई त सन 6 हिजरीअ में सुलह हुदैबिया खां पोइ हुज़ूर साईं जिन इहो कमु कयो जो बादशाहनि खे, सरदारनि खे, रियासत जा गवर्नर हुआ उन्हनि खे इस्लाम जी दावत लाइ जेको आहे उहो ख़त लिखो। उन में वॾियूं वॾियूं सुपर ताक़तूं जेके हुयूं उन्हनि खे ख़त लिखिया, जेके वरी नंढनि रियासतुनि जा उमान या ॿिया जेके नंढियूं रियासतूं हुयूं उन्हनि खे ख़त लिखियो, सरदार जे क़ौमुनि जा हुआ उन्हनि खे ख़त लिखियो। उन मां हिकिड़ो ख़त शहनशाह ईरान जे नाले सां खुसरो परवेज़ उन जे नाले सां जॾहिं पहुतो त हाणे पुराणो रवाज आहे त कासिद जेको सफ़ीर हूंदो आहे कंहिं मुल्क जो, एम्बेसिडर, उनखे हिकिड़ो प्रोटोकॉल मिलंदो आहे। उहा हुकूमत उनखे राइश, खाधो, खुराक, इज़त, आबरू इहा सभु उनखे ॾींदी आहे। इहे कानून आहिनि। त चवंदई हीउ सफ़ीर आयो आहे, किथे जो आहे, कहिड़े बादशाह जो नालो वठो? बादशाह जो नालो हीउ चवंदो मोहम्मद आहे, पर इहे मुस्लिम आहिनि ऐं पैगंबर आहे। बादशाह खे चवंदई तव्हां इजाज़त ॾियो, तव्हां दरबार में पेश कयो।
बादशाह जो ख़त हूंदो अरबी ऐं हिनखे तर्जुमान वठी अचो ट्रांसलेशन करे सम्झाए ठीकु आहे ख़त खणी आए ख़त आणण वारा असां बि ॾिनऊं ख़त पढ़णु शुरू कयो हितां तर्जुमान बीठो आहे जेको उन ट्रांसलेशन कंदो अञा सिट ई पहिरीं पढ़ियो मिन मुहम्मद रसूलुल्लाह इला कसरा ईरान ई ख़त वञे पियो कंहिंजे तरफ़ां आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञे केॾांहुं थो एड्रेस थियल आहे उहो छा ईरान कावड़ जी चिरोक जी हीउ केरु थींदो आहे जो मुंहिंजे नाले खां संदसि नालो अॻु में ॿियो लिखियो